सिंध असांजी माउ ऐं सिंधु दरिया असांजो धन। उहो सिंधु दरिया जेको हज़ारनि सालनि खां सभे तहज़ीबुनि खे उपाईंदड़ वधाईंदड़, उहो सिंधु दरिया जेको अॼु खां 200 साल अॻे ताईं कारोबार जे लाइ मशहूरु, जेको हिन ख़िते जो दरिया नील जहिड़ो वॾो दरिया, उहो दरिया जेको पूरे ख़िते जो कारोबार खणी अरबी समुंड जे ज़रिए पूरी दुनिया में पखिड़ियल हुयो, उहो दरिया जंहिंमें सभे मच्छियूं ऐं पल्ला हुनजी ज़ीनत हुया, उहो दरिया अॼु सुकी रहियो आहे। इन जे दरिया सां असांजो इश्क अज़ल खां आहे ऐं आख़िरत ताईं रहंदो, पर इन जे दरिया ते लॻंदड़ धाड़ो असांखे नाम अचे। इन जे दरिया ते अॻे खां वठी करे अगरि 100 साल पोइते वञूं त ॾिसूं त मुख़्तलिफ़ मुआहिदनि, मुख़्तलिफ़ डैमनि, मुख़्तलिफ़ कैनालनि जे ज़रिए इन खे कमज़ोर कयो वियो आहे, इन खे सुकाइण जी भरपूर कोशिश कई वई आहे। ऐं इन जे दरिया खे अॼु वरी कुझु नवां कैनाल जोड़े करे सुकाइण जी कोशिश कई थी वई। इन जे दरिया खे सुकाए असांजे मारूड़नि खे बुख मारियो वेंदो। काफ़ी हद ताईं कमु थी चुको आहे ऐं अॻिते बि इहो ई चाहिनि था त असांजा मारूड़ा बुख मरनि। इहे मुआहिदा इहे वॾनि अहिवाननि में थी सघनि था, पर छा ग़रीबनि जी आह ख़ुदा ताईं नथी पुॼी सघे? ऐं छा असां ग़रीब मिली करे इन दरिया खे नथा बचाए सघूं? बिल्कुलु बचाए सघूं था। असांखे उथणो पवंदो, असांखे ॻाल्हाइणो पवंदो ऐं असांखे टेक्निकल आस्पेक्ट्स ते रोशनी विझणी पवंदी। उहे टेक्निकल आस्पेक्ट्स बिल्कुलु सिधा सवा आहिनि। उहे टेक्निकल आस्पेक्ट्स बिल्कुलु सिधा सवा आहिनि। उन्हनि में असांजे पाणी जी ज़रूरत आहे, उन में असांजी ज़राअत, असांजे वाहिपे जो पाणी ऐं असांजे जियापे जो पाणी आहे। असांखे वधीक त कुझु न घुरिजे, त पोइ छो न असां इन पाणी जो इस्तेमालु सही तरीक़े सां कयूं। असां मुख़्तलिफ़ नवनि तरीक़नि सां पाणी पंहिंजी ज़राअत खे ॾेई सघूं था, जंहिंमें ड्रिप एरीगेशन मौजूदु आहे। असां पाणी ज़ियान करण जे बजाए पाणी खे रिसाइकिल या वरी इस्तेमालु करण जा नवां ज़रिया ॻोल्हे सघूं था, पर असां कीअं कयूं? छो त असां सोचण लाइ तयारु न आहियूं, असां को फ़ैसिलो वठण लाइ तयारु न आहियूं, छो त असां पंहिंजा तमामु फ़ैसिला वॾनि अहिवाननि जे हवाले करे छॾिया आहिनि। उहे वॾा अहिवान जेके असांजो दरिया असांखां खसण लाइ तयारु आहिनि। अचो त पोइ हिकु वाइदो करियूं ऐं इन पाणी जे मसइले खे गॾिजी मुंहुं ॾियूं। उनखे मुंहुं ॾियण लाइ असांखे पाणी जो बहितर इस्तेमालु करणो पवंदो, असांखे पाणी जो सही इस्तेमालु करणो पवंदो। वाटर कंज़र्वेशन जूं नयूं जदीद टेक्नोलॉजीज़ एडॉप्ट करणियूं पवंदियूं। पाणी खे वरी इस्तेमालु करण लाइ ऐं पाणी खे बचाइण जे लाइ जदीद तरीक़ा इस्तेमालु करणा पवंदा। उहे जदीद तरीक़ा न महांगा आहिनि, न ई असांजे वस खां ॿाहिरि। उहे जदीद तरीक़ा सिर्फ़ु असांजे सोच आहर हासिल थी सघनि था। उहो कीअं? जो असां पंहिंजे पाणी खे बचाइण जे लाइ पाणी जो ज़ियान न कयूं, पाणी खे उन हद ताईं इस्तेमालु कयूं जंहिं हद ताईं असांजी ज़रूरत पूरी थिए। उन खां अलावा उनजो हिसो ॿियनि ताईं पुॼणु ॾियूं। हिन वक़्तु पुछड़ी में रहंदड़ सिंध जा तमामु माण्हू दरिया सिंध खे ख़ुश्क ॾिसी रहिया आहिनि। उनजी वजह इहा ई आहे जो पाणी पहिरियां ई अॻियां खां घटि पियो अचे। माहौलियाती तब्दीली जे करे ग्लेशियर्स घटिजी विया आहिनि। ग्लेशियर उहे हूंदा आहिनि जिते बर्फ़ में पाणी जा ज़ख़ीरा जमा हूंदा आहिनि ऐं हर ऊन्हारे में उहे ॻरी करे पाणी हेठि ईंदो आहे। उहे ग्लेशियर घटिजी चुका आहिनि। उन खां अलावा असां वटि सिंध में सैलिनिटी मतिलबु त ज़मीन में लुणियाट वधी वई आहे, जंहिंजे करे बि दरिया असांजो पाणी जी ज़रूरतूं पूरियूं नथो करे सघे, जंहिंजे करे असांजो ज़ेर ज़मीन पाणी बि ख़राब थी चुको आहे। उन में सेंखियो ऐं ॿियनि केमिकलनि जी मिक़दार बि वधी चुकी आहे। उन खां अलावा असांखे घुर्जे त असां पाणीअ सां इंसाफ़ कयूं ऐं उहो इंसाफ़ असां घुरूं। असांखे अॻिते अचणु घुर्जे, पंहिंजे बचे खे इहो शऊर ॾियणु घुर्जे त पाणी असांजो जियापो आहे। जीअं असां पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे अटे ऐं अजे जे लाइ वञण लाइ तयारु हूंदा आहियूं, छा असां इंतज़ारु था कयूं त असांजो पाणी सुकी वञे ऐं बाद में असां अटे ऐं अजे जे लाइ विढ़णु निकिरूं? असांजो अटो ऐं अजो इन पाणीअ सां आहे। इहो पाणी न हूंदो त असांजी तमामु ज़राअत ख़तमु थी वेंदी। उहो पाणी जेको असांजी ख़ासि ज़रूरत आहे। इन पाणीअ सां इश्क असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि बि कयो। इन दरिया
जहिड़ो कर ॼण त इल्मु विरायो, इश्क विरायो, मुहबत विराई, तहज़ीब ठाही। असांजो जेको बि फ़ख़ुरु आहे उहो हिन दरिया सां आहे। अचो त गॾिजी सिंधु दरिया जी मालिकी कयूं, छो त अगरि हिन भेरे न कईसीं त कॾहिं कोन थींदी।